क़िबरत न्यूज़ सां गॾु मां अदनान शेख मां सखर प्रेस क्लब जे आॾो मौजूदु आहियां, जिते म्यूनिसिपल जी मज़दूर यूनियन जी तरफ़ां हिकिड़ो सिंध सॉलिड वेस्ट जी कंपनी जे ख़िलाफ़ एहतजाज जारी आहे। अचो त हिते जेके इन एहतजाज जा अॻवान आहिनि उन्हनि सां ॻाल्हायूं था त हिन जी वजह छा आहे। सबसे बड़ी बात ये, काम चेक करो, अगर काम नहीं हो, ये फोटो का चक्कर क्या, लेडीजों के भी फोटो खींचेंगे तो दिहाड़ी लगेगी, नहीं तो नहीं लगेगी। नौकरी चेक करो, अगर हम नौकरी पे नहीं है, काम नहीं हो रहा तो फिर बोलो या नौकरी से कोई शिकायत है हमारी, फिर आप तनख्वाह ना देते हो। अभी हमारी तनख्वाह कितनी है, अब हमारा त्यौहार आ रहा है, हमारे नवरात्र, हमारे रोजे हैं, अब हमको 10,000 5,000 पकड़ा रहे, हम अपने बच्चों का क्या करें। ये हमको मरने पे खुद मौजूद। एक तो महंगाई पे भी कोई जोर नहीं कर रहे कम, फिर ये तनख्वाह में भी मेहनत करते और भी। असल में मसला ये है कि हमारे जो सिंध सॉलिड वेस्ट कंपनी सखर में तैनात किए पक्के मुलाजमीन के ऊपर उन लोगों को इन कंपनी ने बेजार किया हुआ है। उनकी हर महीने की दिहाड़ियाँ काटी जा रही हैं। ये जुल्म नहीं तो और क्या है। हमने जुमेरात तक का टाइम दिया, अगर इन्होंने जुल्म बंद नहीं किया और मुलाजमीन को उनका हक नहीं दिया गया तो पूरे सखर में काम छोड़ हड़ताल करेंगे। सिंध सॉलिड वेस्ट बोर्ड है, यहाँ पर चाइनीज़ कंपनी भेजी है, इन्होंने कोई पेटी ठेकेदार है, वो काम कर रहे हैं। सॉलिड वेस्ट कंपनी जी आयद कई वही आहे, इहा कंपनी कराची में भी कम करे थी, हैदराबाद में भी कम करे थी, लाड़काने में भी कम करे थी, पर असांजे पाड़ेसरी शहर टाउन कमेटी रोड़ी में भी कम करे थी। उते उन्होंने पंहिंजा मुलाज़िम रखिया आहिनि। हिते असांजे सखर जे मेयर ऐं सखर म्यूनिसिपल कमिश्नर मोहम्मद अली शेख असांखे वितो वियो आहे। हालांकि कंपनी के पंहिंजा मुलाज़िम ॾेखारणा आहिनि, पंहिंजे मुलाज़िमनि कमु वठिणो आहे। हे असांजे हिन सुपरवाइज़र जेके उन्हनि रखिया आहिनि उहे गैर इख़लाक़ी असांजे हिन औरतुनि खे हितां खणी था वञनि, वञी नैपिन में किथे ब्राज कॉलोनी में चुंचकी ते खणी करे उते सफ़ाई कराए उन्हनि खे उते छॾे था अचनि। हे नौजवान औरतियूं आहिनि, हो माण्हू असांजा अलाए ॾिठल बि न आहिनि। असांजो मुलाज़िम हूंदो हुनखे भउ थींदो, इंस्पेक्टर हूंदो हुनखे पघार जी फ़र्क़ु पवंदो, सभु शइ जो फ़र्क़ु पवंदो, पर हिते जेको आहे हीअ खणी करे चुंचकियुनि में ऐं वञी करे उते ई कमु कराए उन्हनि खे छॾे था अचनि। ऐं आचर जी ॾियारी आहे, छुटी आहे, सॼे पाकिस्तान जी छुटी आहे, असां छुटी कंदा आहियूं, उहा ॾियारी कटे थी। तालिब इहो ई आहे त असां पंहिंजे ऑफिसरनि जे हेठां कमु करण लाइ तयारु आहियूं, कंपनी जे हेठां कमु न कंदासीं। हितां मज़दूर यूनियन जे अॻवाननि जा वीचार, उन्हनि जो इहो चवणु आहे सिंध सॉलिड वेस्ट जे अंडर में असां कमु न कंदासीं। कैमरा टीम सां गॾु अदनान शेख, क़िबरत न्यूज़ सखर।